अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले मां बरादी खेड़े तालके हाला ऐं काज़ी नूर मोहम्मद तालके हैदराबाद खां मिली। कहाणी आहे टको वज़ीर। हिकिड़ो ग़रीब काठियर हो जो रोज़ानो झंग मां काठियूं करे अची भर वारे शहर में विकिणंदो हो, जंहिंमां हिनखे टको मिलंदो हो ऐं वीचारो उन टके मां पियो पंहिंजो ॾुखियो सुखियो गुज़र सफ़र कंदो हो। हिकु ॾींहुं जीअं उहो शहर मां काठियूं विकिणी घर पिए आयो, तीअं हिकिड़े चाकीअ सॾु करे चयसि त ए शख़्स, तूं ॾिसण में तमामु मिसकीन थो अची, मूंखे माण्हूअ जी ज़रूरत आहे। जे मूं वटि पघार ते बीहीं त हूं त ॾाढो ख़ुशि रहीं। काठियर दिलि में ख़्यालु कयो त पंहिंजो कमु टके रोज़ सां, सो जहिड़ो चोर वटि तहिड़ो चाकीअ वटि पिया वहंदासीं। सो चाकीअ खे चयईं त हाओ अदा, आउं बीहंदुसि। चाकीअ पुछियुसि त पघार छा वठंदे? काठियर जवाबु ॾिनुसि त टको रोज़। चाकीअ ॾिठो त हीउ शख़्स त बिना को बालो भोलो थो ॾिसिजे, सो टके रोज़ ते खणी पाण वटि बीहारियईंसि। काठियुनि जो अॻे ई महिनत ते हिरियल हो, सो ॾींहुं राति चाकीअ वटि दिलि लाइ महिनत करणु लॻो। हूअं जो चाकीअ जे घाणे में खड़ जूं 2-4 नरियूं मस हलंदियूं हुयूं, सो काठियर जे अचण खां पोइ हिन जूं ॿीणियूं 3 नरियूं लहणु लॻियूं ऐं थींदे थींदे चाकी शाहूकार थी वियो। पर काठियर जो उहो ई टको रोज़, ऐं ईअं केतिरा ई ॾींहं गुज़री विया। उन मुल्क जे बादशाह जो दस्तूर हूंदो हो त रोज़ानो राति जो चमड़ा पोश करे रैयत जो ॾुख सुख ऐं मुल्क जो वाह सवाह लहणु निकिरंदो हो। पहिरियां ई जॾहिं बादशाह उन जे चाकीअ जे घर वटां लंघंदो हो त चाकीअ जो घर कखाऊं ॾिसंदो हो ऐं हिन जो घाणो कॾहिं वहंदो पियो हो त कॾहिं बीठो हूंदो हो। थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह चाकीअ जी कखाई झूपड़ीअ बदिरां उते हिकु आलीशान पकसरी जॻह ॾिठी ऐं घाणो वहंदो ॾिठो। नेठि बादशाह खां रहियो न थियो, सो लंघे अंदरि ॾिठाई त चाकी सुतो पियो आहे ऐं हिकु शख़्स आहे जो घाणे खे लॻो पियो आहे। बादशाह सलाम वराए उन खां पुछियो त ए शख़्स, तूं हिन घाणे जो मालिक आहीं? काठियर जवाबु ॾिनो त न साईं, हिन घाणे जो मालिक सुतो पियो आहे ऐं आउं हिन वटि पघार ते आहियां। बादशाह पुछियुसि त हीउ तोखे घणो पघार ॾींदो आहे? काठियर चयो त साईं टको रोज़। बादशाह उहो ॿुधी वाइड़ो थी वियो, चयईं त हेतिरी सारी महिनत ऐं सिर्फ़ु टको रोज़? काठियर जवाबु ॾिनो त साईं, मालिक ख़ुशि त आउं ख़ुशि, आउं हिन टके में ई ख़ुशि आहियां। उहो ॿुधी बादशाह दिलि में चयो त हीउ को नेक इंसानु थो ॾिसे, सो काठियर खे चयईं त मूं वटि नौकिरी कंदे? काठियर जवाबु ॾिनो त साईं, मूं लाइ त ॻाल्हि साॻी आहे, पर मालिक खां इजाज़त वठो। बादशाह उहा ॻाल्हि ख़ुशीअ सां क़बूलु कई ऐं चाकीअ खे उथारे खांसि काठियर जी इजाज़त वरिताईं। भला चाकी बादशाह खां किथे थो कंधु कढाए सघे, सो हथ ॿधी बीही रहियो ऐं काठियर खे ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनई। जॾहिं बादशाह काठियर खे वठी उथी हलियो तॾहिं हिन खां पुछियईं त पघार छा वठंदे? काठियर जवाबु ॾिनो त साईं टको रोज़। तॾहिं बादशाह खिली काठियर खे चयो त चङो मियां, अॼु खां तुंहिंजो नालो ई मियां टको आहे ऐं तुंहिंजो कमु सिर्फ़ु उहो आहे जो राति जो महलात ते पहिरो ॾींदे। काठियर उहा ॻाल्हि क़बूलु कई ऐं पोइ हर रोज़ु ॾींहं जो आरामु कंदो हो ऐं राति जो महलात ते पहिरो ॾींदो हो। ईअं केतिरा ई ॾींहं गुज़री विया। हिकिड़ी राति हिकिड़ो अची वाक़ियो बणियो जो जीअं ई पहिरो ॾेई रहियो हो तीअं परे खां रड़ियुनि जो आवाज़ु ॿुधाई। काठियर रड़ियुनि जे आवाज़ ते कन फिरड़ाया ऐं पंहिंजो ॾंडो संभाले जितां रड़ियुनि जो आवाज़ु पियो आयो ओॾां रवानो थियो। अॻिभरो थी ॾिसे त रड़ियुनि जो आवाज़ु महलात जे पासे वारे फासी घाट मां पियो अचे। हीउ बि अंदरि फासी घाट में लंघे वियो, ॾिसे त हिकु वणु आहे जंहिं ते हिकिड़ो छोकिरो पियो लड़के ऐं हेठां हिकिड़ी ज़ाल बीठी रड़ियूं करे। हीअ अची ज़ाल वटि पहुतो ऐं पुछियईंसि त माई, छो थी रड़ियूं करे? माई जवाबु ॾिनो त हीउ मुंहिंजो पुटु आहे,
जंहिंखे बादशाह अॼु फांसी ॾिनी आहे। हाणे मुंहुं ॾिसणु आई आहियांसि, पर हीउ त तमामु मथे आहे, आउं त पहुची नथी सघां। हाणे मुंहिंजी का मदद कर। मियां टके चयसि त चङो माई, तूं मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ी छोकिरे खे खणी लाहे वठि। पोइ हिन माईअ खे कुल्हनि ते चाढ़ियो ऐं सिधो थी उथी बीठो। माईअ छा कयो जो छोकिरे खे क़ाबू झले उते जो उते उनजो हियांव कढी वरिताईं। जॾहिं हेठि मियां टके ते छोकिरे जे रत जा फोड़ा किरिया, तॾहिं कंधु मथे खणी ॾिसे त मार, हिन ॾाइण छोकिरे जो हियांव कढी वरितो। पर तेसीं ताईं ॾाइण हिन जे कुल्हनि तां लही वठी भॻी। मियां टके बि यकदमि ॾंडो खणी ठका करायो ॾाइण खे, जो वञी हिन जे बांह में लॻो ऐं संदसि बांह भॼी पई। धकु लॻण सां ॾंडो बि गंदीअ में विछड़ी पियो, जंहिं करे गंदी ॾंडे में वेड़िजी उते किरी पई ऐं ॾाइण वठी भॻी। मियां टके खे ॾाइण जे भॼी वञण जो ॾाढो ख़्यालु थी बीठो, पर करे कुझु बि न सघियो। लाचार माठ करे उहा गंदी खणी वापसि पंहिंजे माॻ ते आयो। सुबुह जो हिन गंदी खणी आणे बादशाह खे ॾिनी ऐं राति वारी सॼी हक़ीक़त बि ॿुधायईंसि। बादशाह उहा गंदी खणी पंहिंजे महलात में वियो। उन बादशाह खे 7 राणियूं हुयूं। तन जॾहिं अहिड़ी ख़ूबसूरत गंदी ॾिठी, तॾहिं हर का चवे त उहा गंदी आउं पायां। नेठि बादशाह बि मुंझी पियो त आख़िर गंदी हिकिड़ी सां कंहिंखे ॾिजे। लाचार राणियुनि खे छॾे गंदी खणी सिधो आयो टके वटि ऐं चयईंसि त मियां टका, अहिड़ियूं ॿियूं बि 6 गंदियूं आणे ॾे ऐं आणणियूं बि ज़रूरु अथई। उहो ॿुधी वीचारो टको हैरान थी वियो त हाणे अहिड़ियूं गंदियूं अचनि किथां। लाचार उहा गंदी खणी सही संभरी बादशाह खां मोकिलाए उथी सफ़र ते रवानो थियो। कनि ॾींहंनि जे सफ़र बाद उहो हिकिड़े अहिड़े मुल्क में अची पहुतो निकितो जंहिंजे बादशाह खे हिकु धीउ ऐं हिकु पुट खां सवाइ ॿियो को बि औलाद कोन हो। कुदरत अहिड़ी जो संदसि पुट खे अहिड़ो को मर्ज़ु हो जो लुछी जीअं को माण्हू सफ़ा मरी वेंदो आहे तीअं मरी वेंदो हो। पर जॾहिं उनजो लाश खणी क़ब्रिस्तान में दफ़न करणु वेंदा हुआ त कांधियुनि मां त को बि वापसि कोन ईंदो हो, बाक़ी शहज़ादे जो लाश जीअरो जाॻंदो वरी महलात में ईंदो हो ऐं राति थींदी हुई त वरी उनजी साॻी हालति। ऐं जे क़ब्रिस्तान न ॾींदा हुअसि त उहो ई लाश जो लाश बणियो घर में पियो हूंदो हो। उनजे करे बादशाह जो हुकुम हो त जेके बि परदेसी शहर में अचनि, हर राति उन्हनि मां 2 खे लाश सां कांधी कयो वञे। हुकुम मूजिबि जेको बि ॿाहिरियों माण्हू शहर में पियो ईंदो हो, उनखे पकिड़े बादशाह वटि आणे पेश कंदा हुआ। जॾहिं मियां टको उन शहर में पहुतो, तॾहिं उनखे बि दस्तूर मूजिबि सिपाहियुनि पकिड़े अची बादशाह वटि पेश कयो। बादशाह हुकुम ॾिनो त जेसीं ताईं ॿियो को माण्हू हथु अचे, तेसीं ताईं हिनखे लाश वारी कोठीअ में छॾे अचो। पोइ सिपाहियुनि हुनखे वठी वञी शहज़ादे जे लाश वारी कोठीअ में छॾियो ऐं ॿाहिरां कुल्फ ॾेई छॾियऊं। हीउ वीचारो हैरान त हीउ मूंसां कहिड़ी माजरा थी, पर आख़िर करे बि छा थिए सघियो। माठ करे लाश जे पासे में हिकु ऊंदाहीअ कुंड में ॾंडो पासे खां रखी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ ॾिसे त जाइ जे दरीअ मां हिकिड़ो देव अंदरि घिड़ी आयो ऐं ईंदे शर्त पट ते वेही बग़ल मां चौपड़ कढी खणी अॻियां रखियईं। पोइ हुन चौपड़ खे खणी सऊं कयईं त शहज़ादो जीअरो थी उथी वेही रहियो। पोइ घणीअ देरि ताईं देव वेही शहज़ादे सां चौपड़ रांदि कई ऐं वञण वक़्तु वरी बि खणी चौपड़ ऊंधी कयईं त शहज़ादो लाश ते किरी पियो। देव जीअं पंहिंजी चौपड़ वेलण लॻो, तीअं मियां टके खेसि बेख़्यालो ॾिसी ख़ुदा खे यादि करे पंहिंजो ॾंडो संभारे भर करे खणी मथे में ठका करायसि। देव हीअ ओचिती आफ़त ॾिसी अहिड़ो त दहिलजी वियो जो चौपड़ बि उते ई विसरी वियसि ऐं ईअं वठी भॻो जो पतो ई कोन पियो। मियां टके उहा देव वारी चौपड़ खणी पाण वटि क़ाबू कई। उन जे विच में बादशाह जे सिपाहियुनि खे को ॿियो मुसाफ़िर मिली कोन सघियो। सो मियां टके खे शहज़ादे लाश वारी कोठीअ में वेठे वेठे सॼी राति गुज़री वई। जॾहिं सुबुह थियो, तॾहिं बादशाह जो वज़ीर मुले खे वठी मियां टके जे कफ़न दफ़न लाइ अची कोठीअ जे ॿाहिरां बीठो, छो त उन्हनि खे पक हुई त राति विच में हू ख़तमु थी वियो हूंदो। हीउ कोठीअ जो दरवाज़ो लाहे जहिड़ो अंदरि थे घिड़िया, तोड़ो मियां टको ॾंडो खणी पुठियां काहे पियो। मुलो ऐं वज़ीर डप में उथी भॻा ऐं सिधो अची बादशाह अॻियां बीठा।
बादशाह जॾहिं खां हक़ीक़त पुछी तॾहिं ॿुधायऊं त बादशाह सलामत रातो को मुसाफ़िर त जीअरो जाॻंदो अंदरि वेठो आहे। असीं वियासीं त मुर्गो ॾंडो खणी असांजे पोयां खाए पियो। बादशाह पाण उहा ॻाल्हि ॿुधी अजब में पइजी वियो ऐं चयईं त चङो, हलो त आउं थो हली ॾिसां। पोइ बादशाह वज़ीर सां गॾिजी सिधो हुन शहज़ादे वारी कोठीअ ते आयो। मियां टके जो बादशाह खे ईंदो ॾिठो त यकदमि अची खेसि अदब सां सलाम कयो ऐं हथ ॿधी चयईं त बादशाह सलामत, मूं सॼी राति शहज़ादे जे इलाज जो वीचारु कयो आहे। हाणे जेकॾहिं आउं शहज़ादे खे उन जी बीमारीअ खां सफ़ा छॾाए छॾियां त बादशाह चयुसि त हे मुसाफ़िर, मूं हिन लाइ अॻे ई ऐलान करे छॾियो आहे त जेको बि माण्हू शहज़ादे खे मर्ज़ मां आजो कंदो उनखे अधु राज जो ॾींदुसि ऐं पंहिंजी धीअ बि उनखे परणाईंदुसि। मियां टके चयो त चङो बादशाह सलामत, हाणे मूंसां गॾिजी अंदरि कोठीअ में अचो। जॾहिं ही सभु अंदरि शहज़ादे जे लाश वटि पहुता त मियां टके चौपड़ कढी ज़मीन ते रखी, पोइ जो खणी सऊं कयाईंसि त शहज़ादो जीअरो जाॻंदो उथी खड़ो थियो ऐं पंहिंजे पीउ खे सुञाणे यकदमि भाकुर पाए चिंबड़ी पियो। शहज़ादे खे चङो भलो ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि सॼे शहर में जशन करण जो हुकुम ॾिनई। पोइ मियां टके उहा चौपड़ साड़े छॾी। 3 ॾींहंनि जे जशन बाद बादशाह ॾाढी धाम धूम सां संदसि शादी शहज़ादीअ सां कराई ऐं पंहिंजो अधु राज बि खेनि ॾाज में ॾिनई। कुझु ॾींहंनि जे ऐशो आराम खां पोइ मियां टके गंदीअ वारी हक़ीक़त बादशाह ऐं शहज़ादीअ सां कई ऐं खाउन इजाज़त वठी उथी मुसाफ़िरीअ ते निकितो। कनि ॾींहंनि जे मुसाफ़िरीअ बाद हिकिड़े बर्फ़पट में अची पहुतो। उते हिनखे परे खां गुंबद जे नमूने हिकिड़ी आलीशान जॻह ॾिसण में आई। हिन ख़्यालु कयो त कुझु देरि उन ई जॻह में आराम कजे ऐं पोइ अॻिते हलिजे। सो वधी अची उन जॻह वटि पहुतो। छा ॾिसे त जॻह जे पासे खां हिकिड़ी कसी हीरनि जवाहरनि जी पई वहे। अहिड़ी कसी ॾिसी उहो अजब में पइजी वियो ऐं केतिरी देरि उते ई बीठो रहियो। आख़िर थोरी देरि खां पोइ हू दरवाज़े ॻोल्हण लाइ जॻह खे चौधारी फिरणु लॻो, पर हिन खे को बि दरवाज़ो हथु न आयो। नेठि माठड़ी करे हिकिड़े पासे उहो ख़्यालु करे लिकी वेही रहियो त ॾिसां त हिन जॻह में कहिड़ो इसरार आहे जो न अथसि दर न दरवाज़ो। अञा वेरम ई कान गुज़री त ॾिसे त उहो साॻियो देव जंहिंखे मथे में ॾंडो हयो आई सो सटींदो मींहं वाच कंदो उन जी जॻह ॾे पियो अचे। जॾहिं देव उन जॻह खे वेझो आयो तॾहिं भित ते हिकिड़े हथु हयईं त दरवाज़ो ज़ाहिरु थी पियो ऐं हू अंदरि हलियो वियो। मियां टके उहो दरवाज़े वारो हंधु ॾिसी छॾियो ऐं पोइ माठि करे सुम्ही पियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं ॾिठाई त देव साॻिए हंधां ॿाहिरि निकिरी झंगल ॾे हलियो वियो। हीउ यार बि उन दरवाज़े मां लंघी थियो अंदरि ऐं हलंदो हलंदो अची हिकिड़ी कोठीअ वटि पहुतो। कोठीअ में अंदरि वञी ॾिसे त हिकु नाज़नीन आहे जा पलंग ते तमामु गहरी निंड में गंदी ताणे सुती पई आहे। टके जो संदसि मुंहं तां गंदी लाथी त उन जी सिसी धड़ खां धार थियल ॾिठाई ऐं उन मां जेके रत जा टेपा किरिया थिए से वरी खट हेठां पाणीअ जे वंदड़ कसीअ में पइजी हीरा मोती थी पिया थिए। हीअ अजब में पइजी वाइड़नि वांगुरु हेॾां होॾां निहारणु लॻो। ओचितो नाज़नीन जे सेरांदीअ वारे पासे जारे ते हिकु ऊंधी तख़्ती रखियल ॾिठाई जंहिं ते हिकु नक्श पिणु उकिरियल हो। हिन उहा तख़्ती सही करे नाज़नीन जे मुंहं ताईं आंदी त हूअ सुजाॻ थी उथी वेही रही ऐं जॾहिं मियां टके ते नज़र पियसि त उनखे धमकाइणु लॻी ऐं पुछियाईंसि त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं। हिन जवाबु ॾिनुसि त हे नाज़नीन, तूं कावड़िजो न, आउं हिकु मुसाफ़िर आहियां ऐं रुलंदे रुलंदे अची हिते निकितो आहियां। तॾहिं नाज़नीन चयुसि त हे नौजवान, तूं चङो माण्हू थो ॾिसिजे, तंहिं करे बहितरु थींदो त तूं हींअर ई हितां हलियो वञ, न त जेकर मुंहिंजे पीउ तोखे हिते ॾिसी वरितो त उफट मारे छॾींदुई। इते मियां टके वरी चयसि त हे नाज़नीन, अहिड़ो ज़ुल्म त न कर, हींअर आउं केॾांहुं वञा, हिते त ॿी का अहिड़ी वसिया बि कान्हे जिते वञी पाण लिकायां। हिन जे उन्हनि ॻाल्हियुनि ते नाज़नीन खे मथसि रहम अची वियो। सोचियाईं त चङो भला तूं हिन वॾी पेतीअ में लिकी वेह, पोइ बाबो ईंदो त आउं पाण ई उनखे सम्झाईंदसि। उहो ॿुधी मियां टको कुझु सरव थियो ऐं उन नाज़नीन खे चयाईं त चङो आउं हिन पेतीअ में लिकी थो वेहां,
पर जॾहिं तुंहिंजो पीउ अचे त उन खां पुछिजो त हू कंहिंखां डिॼंदो बि आहे या न। नाज़नीन उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ ही वञी पेतीअ में लिकी वेही रहियो। कामाल थी त देव बि आदम बि कंदो अची निकितो। धीअ चयसि त बाबा आदमज़ाद जी कहिड़ी मजाल जो हिते अची सघे। उहो ॿुधी देव खणी माठि कई ऐं पंहिंजी धीउ सां वेही रिहाण करणु लॻो। रिहाण कंदे कुझु देरि खां पोइ धीअ पुछियुसि त बाबा तूं कहिड़ी शइ खां डिॼंदो आहीं। तॾहिं देव वराणियो त धीअ आउं फ़क़ति मियां टके खां डिॼंदो आहियां, जंहिं मूंखे अहिड़ो ॾंडु हयो हो जो अञा मथे में फटु बीठो आहे। उते मियां टको बि पेतीअ मां ॿाहिरि निकिरी ॾंडो खणी अचे देव जे साम्हूं बीह रहियो ऐं चयाईंसि त अञा ॻाल्हि किथे आहे, झल मथो ॿियो ॾंडो थो अचई। देव जो मियां टके खे ऐं उन जे हथ में ॾंडो ॾिठो सो अची थड़कणी थियसि ऐं यकदमि हथ ॿधी उथी बीह रहियो ऐं मियां टके खे चयाईं त ॿेली नालो अथई अलाह जो, ॿियो धकु न हणिजो, मूंखे जियदान ॾे ऐं पंहिंजी धीअ जी शादी बि तोसां थो करायां। उते मियां टको बि कुझु डरो थियो। पोइ ॿिए ॾींहुं देव पंहिंजे धीअ जी शादी मियां टके सां ॾाढी धाम धूम सां कई। मियां टके उते बि 2-3 ॾींहं ऐश आराम सां गुज़ारिया। पोइ गंदियुनि जी ॻोल्हा वारे कम जी ॻाल्हि ॿुधाए उतां मोकिलायईं ऐं उथी पंधु पियो। एतिरनि ॾींहंनि जी मुसाफ़िरीअ बाद हिनखे परे खां हिकिड़ो क़िलो नज़र आयो जो सॼो सफ़ेद पथर जो ठहियलु हो ऐं परे खां पिए चिलकियो। जॾहिं क़िले जे वेझो आयो तॾहिं ॾिठाई त उन क़िले खे फ़क़ति हिकिड़ो दरवाज़ो हो। पोइ हिन घणेई दर खड़कायो ऐं सॾ कयईं, पर को बनी बशर हिन जे सॾनि ते ॿाहिरि न निकितो। लाचारी आहिस्ते आहिस्ते करे दरवाज़ो खोले अंदरि क़िले में घिड़ी वियो। अंदरि हिनखे हिकिड़ो तलाउ ॾिसण में आयो, जंहिंजे चइनी पासनि खां हिकु हिकु सोन जो हाथी ठहियलु बीठो हो, जन मां पाणीअ जा फुहारा निकिरी रहिया हुआ। तलाउ जे कप ते हिकु कोठी ठहियलु हुई जंहिंजो दर ॿेकिड़ियल हो। हीअ आहिस्ते आहिस्ते दरवाज़ो खोले अंदरि घिड़ी वियो। कोठीअ में घिरण सां संदसि नज़र पलंग ते वेठल हिकु ख़ूबसूरत छोकिरीअ ते वञी पई। छोकिरीअ जो हिनखे ॾिठो सा यकदमि उथी बीठी ऐं हिनखे ॿांह मां झले अदब सां अची खट ते विहारियईं। मियां टके हुन खां पुछियो त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं अची फाथी आहीं। तॾहिं छोकिरीअ ॿुधायुसि त आउं हिते पंहिंजी माउ सां गॾु रहंदी आहियां। तो जहिड़े शहज़ादे जवान खे ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, पर छा कजे जो तूं ख़ुदि हिन तिलस्मी चकर में अची फाथो आहीं। हाणे हितां तुंहिंजो बचणु मुश्किल आहे। तॾहिं मियां टके पुछियुसि त सो वरी कीअं। छोकिरीअ ॿुधायुसि त मुंहिंजी माउ ॾाइण आहे, जा तोखे मारे छॾींदी। हिते हिनखे शक पियो त मतां उहा साॻी ॾाइण त न हुजे। जंहिं उन राति छोकिरे जो हियांउ कढियो हो, जंहिंजी गंदी बि मूं वटि आहे। सो छोकिरीअ खे चयईं त तूं घबराए न, आउं लिकी थो वञा, पर तूं रुॻो एतिरो कजो जो जॾहिं तुंहिंजी माउ अचे तॾहिं तूं ॻाल्हि कंदे उन खां सिर्फ़ु एतिरो पुछिजो त तूं कंहिंखां डिॼी बि थी या न। छोकिरीअ उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ हिनखे दरवाज़े जे ओट में लिकाए विहारियईं। कामाल थी त ॾाइण बि अची उते निकिती। मियां टके ॾिसण सां सुञाणे वरितुसि त इहा उहा साॻी ॾाइण आहे। ॾाइण सिधो अची पलंग ते वेठी ऐं धीउ सां ॻाल्हियूं ॿोलियूं करणु लॻी। थोरीअ देरि खां पोइ छोकिरीअ माउ खां पुछियो त अमड़ तूं कंहिंखां डिॼी बि थी या न। तॾहिं माणस चयुसि त धीअ उमिरि में रुॻो मियां टके खां मस जिंदु छॾाए सघियो हुयसि, जंहिं ॾंडे सां हाणी मुंहिंजी ॿांह ई भञी विधी हुई, बाक़ी ॿिए कंहिंखां बि कोन थी डिॼां। उहो ॿुधी मियां टको बि ॾंडो संभराए दरवाज़े जे ओट मां ज़ाहिर थियो ऐं ॾाइण खे हकल करे चवणु लॻो, हाणे झल ॿी ॿांह अचई थो ॾंडो। उते ॾाइण जा हवास ई ख़ता थी विया ऐं दांह करे चयाईं, मियां टका ख़ुदा जे वास्ते मूंखे जियदान ॾे, आउं पंहिंजी धीअ जो संग तोखे थी ॾियां ऐं ॿियो बि जीअं चवंदे तीअं कंदसि। इहो ॿुधी मियां टको ॾाढो ख़ुशि थियो। पोइ 2-3 ॾींहं ॾाइण जे धीउ सां ख़ुशि थियो। ॿिए ॾींहुं ॾाइण जे धीउ सां शादी करे उते ऐश आराम सां रहणु लॻो। कुझु ॾींहंनि गुज़रण बाद टके गंदी कढी पंहिंजी ससु खे ॾेखारी ऐं चयाईंसि त दर हक़ीक़त
उन्हनि गंदियुनि जे ॻोल्हा में निकितो आहियां। तॾहिं ॾाहिणी चयुसि त अहिड़ियुनि गंदियुनि जी त मूं वटि कमी कान्हे। सो जॾहिं तूं वञी तॾहिं जेतिरियूं गंदियूं घुरिजनि ओतिरियूं खणी वञिजे। थोरनि ॾींहंनि बाद मियां टके ॾाहिण खां मोकिलायो, जंहिं खेसि ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी। हिकिड़ी भरी गंदियुनि जी ऐं हिकिड़ी उॾाम खटोली बि ॾिनाईंसि ऐं चयाईंसि त हिन उॾाम खटोलीअ खे जिते बि चवंदे उते हली तोखे लाहींदी। पोइ पंहिंजे ज़ाल ऐं गंदियुनि जी भरीअ समेत उॾाम खटोलीअ ते चढ़ी वेठो ऐं सिधो अची देव जे महलात ते लथो। देव जी धीउ हिननि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। मियां टके 2-3 ॾींहं उते रही देव खां वापसि वतन वञण जी इजाज़त घुरी। देव खे ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी ऐं हलंदे महिल हिकु जोड़ी जादुई ॾौका ॾेई चयाईंसि त जंहिं वक़्तु बि का औखी पवे ई तॾहिं हिननि ॾौकनि खे वॼाइजांइ त असीं सभु अची तो वटि पहुचंदासीं। मियां टके उहे ॾौका वठी पाण वटि क़ाबू कया। पोइ ॿिन्ही ज़ालुनि समेत उॾाम खटोलीअ ते चढ़ी वतन ॾांहुं रवानो थियो। वाट ते हुन बादशाह वटां बि थींदो आयो, जंहिंजे पुट खे जीअरो कयो हुआईं ऐं उतां पंहिंजी 3 ज़ाल शहज़ादीअ खे बि पाण सां खयईं। रस्ते में देव जी धीउ चयुसि त जंहिं वक़्तु पंहिंजे वतन खां 1 मील खनि ओड़िते पहुची तॾहिं मूंखे ॿुधाइजे। जॾहिं मियां टको पंहिंजे मुल्क खां मेल खनि ओड़िते हो तॾहिं देव जी धीउ खे ॿुधायईं त हाणे पंहिंजे मुल्क जे हद में दाख़िल थिया आहियूं। देव जी धीअ खेसि हिकदमि उते लहण जी सलाह ॾिनी, जंहिं करे हू उते ई लही पिया। पोइ देव जी धीउ पिणस खां मिलियल ॾौका वठी ज़ोर सां वॼाया त खन पल में देव जी ज़ात अची उते मिड़ी। पोइ हिन उन्हनि खे हुकुम ॾिनो त हिते हिकु आलीशान महल तयारु करायो। बसि हुकुम जी देरि हुई, यकदमि महल तयारु थी वियो ऐं मियां टको 3 राणियुनि समेत उन में रहणु लॻो। ॿिए ॾींहुं हिन बादशाह खे नियापो मोकिलियो, जंहिं गंदियुनि खणण लाइ पंहिंजे वज़ीर खे वटसि मोकिलियो। वज़ीर गंदियुनि खणण लाइ टके जे महलात में आयो ऐं उते 3 राणियुनि खे ॾिसी हैरान थी वियो। आख़िर हू गंदियूं खणी बादशाह वटि हाज़ुरु थियो ऐं खेसि आणे ॾिनई। बादशाह गंदियूं ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजे वज़ीर खां वेही मियां टके जूं ख़बरूं चारूं पुछणु लॻो। वज़ीर बादशाह खे चयो त साईं, मियां टको त अहिड़ियूं राणियूं परिणिजी आयो आहे जो अव्हां जूं राणियूं उन्हनि अॻियां बानियूं सुम्हनि। उहे राणियूं कंहिं पर हथु करणु घुरिजनि। उन लाइ सलाह बि सवली आहे। तव्हीं सुभाणे हुन जी पाण वटि दावत करियो। पोइ मानी खाइण बाद खेसि वठी वञी पंहिंजो बाग़ घुमायो। जॾहिं पंहिंजे बाग़ वारे खूह ते पहुचो तॾहिं कंहिं अटकल सां छलो उन खूह में किराए छॾियो ऐं पोइ मियां टके खे चइजो त खूह मां उहो छलो कढी ॾे, न त फाईअ ते चाढ़ियो वेंदे। पोइ न को मियां टको छलो कढी सघे न की बचे। बादशाह वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी खणी चुप कई। ॿिए ॾींहुं वज़ीर बादशाह तरफ़ां मियां टके खे दावत ॾियारे मोकिली। दावत खाइण खां पोइ घुमंदे घुमंदे अची बाग़ में खूह वटि पहुता। उते वज़ीर यकदमि दाह करे चयो त बादशाह सलामत, अव्हां जेको छलो मूंखे झलण लाइ ॾिनो सो खूह में किरी पियो। हाणे त मियां टको उहो छलो कढी सघंदो, बाक़ी ॿिए जी जाइ त न आहे। तॾहिं बादशाह लाचार मियां टके खे छले कढण लाइ चयो। मियां टको सम्झी वियो त वज़ीर अची मुंहिंजे पुठियां पियो आहे, पर दिलि जी ॻाल्हि दिलि में रखियाईं ऐं बादशाह खे चयईं त हाज़ुर साईं, सुभाणे सुबुह जो उहो छलो मूंखां वठिजो। वज़ीर ॾिठो त न की मियां टको खूह मां छलो कढी सघे ऐं न वरी बादशाह वटि पंहिंजो कौल पाड़े सघंदो। सो ख़ुशीअ में बग़ल ठोकींदो वञी पंहिंजे महल में आरामी थियो। शाम जो मियां टके जादुई ॾौका खणी वठी जो ज़ोर सां वॼाया त देव जी ज़ात अची हाज़िर थी। हिन उन्हनि मां 2 ज़ोर वारनि देवनि खे चूंडे खेनि सॼी हक़ीक़त ॿुधाई। देव त हुकुम जा बंदा हुआ, से उन ई महिल ई वञी खूह खे लॻा। हिकिड़े देव बीठे पीठे पाणी पी खूह सुकाए छॾियो ऐं ॿिए पटींदे चक खे जीअं जो तीअं खणी ॿाहिरि उछलायो ऐं छॾो कढी वञी मियां टके खे ॾिनई। ॿिए ॾींहुं मियां टके उहो छलो खणी भरीअ दरबार में आणे बादशाह खे ॾिनो। वज़ीर त छलो ॾिसी सड़ी वियो, पर खणी फ़िलहालु चुप कयईं, छो जो करे बि कुझु न थी सघियो। घड़ी खन खां पोइ बाग़ जी माली बादशाह खे अची फ़रियाद ॾिनो त साईं, राति विच में बाग़ वारे खूह जो पाणी त सुकी वियो,
पर कंहिं उन जो चकु बि कढी ॿाहिरि उछलाए छॾियो आहे। राति जो वरी वज़ीर बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मियां टके खे चओ त तूं अहिड़ो बहादुरु आहीं त असांजे पहलवाननि सां मुक़ाबिलो कर। पोइ कंहिं खेॾ सां खेसि ख़तमु कराए मैदान साफ़ु करे छॾिबो ऐं टेई राणियूं पंहिंजे कब्ज़े कबियूं। बादशाह बिना सोच वीचार जे टके खे घुराए मुक़ाबले लाइ चयो। उते टके खे पक थी त हीअ हरकत सभु वज़ीर जी आहे। सो बादशाह सां मुक़ाबले जो ॾींहुं मुक़ररु करे घर आयो ऐं राणियुनि सां सारी हक़ीक़त कयईं। मुक़ाबले वारे ॾींहुं मियां टके देव जे ॾौकनि खे खणी ज़ोर सां वॼायो त देव जी ज़ात अची हाज़िर थी ऐं खांसि घुराइण जो सबबु पुछियऊं। टके सारी हक़ीक़त करे ॿुधाई। खेनि चयो त ताड़ी वॼाइण ते बादशाह जे पहलवाननि खे ख़तमु करे पछाड़ीअ में वज़ीर जी सिसी बादशाह जे रूबरू लाहे पोइ भली हलिया वञिजो। आख़िर मुक़ररु वक़्त ते मियां टको सही संभरी घोड़े ते सवार थी मैदान में आयो। हिन तरफ़ बादशाह जा पहलवान बि हथियारनि सां अची मैदान में बीठा। एतिरे में बादशाह जो हुकुम थियो ऐं पहलवाननि मियां टके ते झल कई। हिन फ़क़ति ताड़ी वॼाई त देवनि जो कटक अची मैदान में पियो ऐं सभिनी पहलवाननि खे ख़तमु करे छॾियाऊं। सभु तमाशाई वठी भॻा। बादशाह ऐं वज़ीर जे पिणु हाथियुनि ते सवार थी मुक़ाबिलो ॾिसी रहिया हुआ। से बि देवनि जी दहशत झले न सघिया ऐं हाथियुनि खे पोइ ते मोटाए भॼणु लॻा। एतिरे में हिकिड़े देव अची वज़ीर खे कंध खां झलियो ऐं बादशाह जे अॻियां संदसि सिसी मरोटे हलियो वियो। ॿिए ॾींहं ते बादशाह मियां टके खे बाइज़त घुराए पंहिंजी वॾुवर धीउ सां शादी कराई, खेसि पंहिंजो वज़ीर मुक़ररु कयो। उन खां पोइ टको वज़ीर पंहिंजे चइनी राणियुनि सां बाक़ी हयाती जा ॾींहं ऐश ऐं आराम सां गुज़ारणु लॻो।